मुकर्रर फरमाया, यानी हवा जे मथा भी हुक्म हलंदो हो त जिन्नत जे मथा भी अल्लाह जे नबी सुलेमान जो हुक्म हलंदो। दोस्तान गिरामी, हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जड़े महलात पैठा रहो जिन्नत जे हथारो, इंसान जे हथाना जिन्नत जे हथारो। खुदा जो नबी हजरत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे हावली शरीफ खां निकता जिन्न जो कम जो हले ओसारी जो तवारी जो सिरों पे लगन जिन्न प्या कम कर डाला बगलात प्या ठहन महल मायो टूटन अल्लाह जो नबी आयो उन जो कम ॾिसण जे वास्ते। हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे लठड़ी ते हीअं लठड़ीअ ते पे आयो अल्लाह जो नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खबो हथ हेठा सजो हथ मथा ये लठ जे मथा झले करे जमीन ते लठ रखी टेक ॾेई करे अल्लाह जो नबी बीही रहियो। जिन्नात जेको पंहिंजो कम करे पई उहो तो अल्लाह जो नबी ॾिसे, खुदा जो नबी पियो ॾिसे। अल्लाह ताला हज़रत इज़राइल खे फरमायो, इज़राइल जी मुजाहिद जलील वञ हज़रत सुलेमान जो रूह कब्ज़ कर। छा कब्ज़ कर? रूह कब्ज़ कर। लठ जे मथा बीठो आ, लठ जे सहारे बीठो आ, खबो हथ हेठा सजो हथ मथा लठ जे ज़ोर ते ज़मीन ते बीठो आ। किताब लिखंदा दुर्र मंसूर वारो बुजुर्ग तो लिखे, जलालाइन वारो तो लिखे, मालिक तंजील वारो बुजुर्ग तो लिखे 100 साल लठ ते गुज़री वियो। घणो साल? पूरो साल अल्लाह जो नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम लठ ते बीठो आ। पर मुंहिंजा सुना दी रबा न हुन जे जिस्म में चुरपुर थी आ, न हुन जे जिस्म खे कंहिं खाधो आ, न हुन जे मुंह मुबारक में को गुंज आयो आ। अल्लाह कादिर आ जेकॾहिं 100 साल हिकिड़ो साल हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम नबी खे लठ ते बिहारे त हुन जी मर्ज़ी आ। हाय हाय मरजल बहरैन जे अंदर लिखे तो 1 साल हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी ज़ात अक़दस लठ जे मथा बीठो आ, दम परवार थी वियो आ। अना अल्लाह जे नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे जिस्म खे ज़मीन ते जो बीठो आ, न जीत न चढ़ियो कुछ भी मुंहिंजा सुना खुदा जे नबी खे कंहिं न खाधो आ, न मुंहिंजा सुना अबा कंहिं जंगियो आ। जीअं जो अल्लाह जो नबी सुलेमान अलैहिस्सलाम लठ जे टेक ते बीठो बीही रहियो 100 साल गुज़री विया। ओठ तो उन लठ जे हेठा हिकिड़ो जीत जे लॻो जेके असां तव्हां उन ई चवंदा समझो था। खुदा जो नबी जो बीठो जिन ॾिसण पिया सम्झ साईं बीठो आहे असांजी पास खातिरी पे तो करे संभाल पे तो करे। हिकिड़ो जीत उॾही खाईंदी लठ के हेठां जे लॻी आ, लठ पोरी थी पई, खाली थी पई, किरी पई, भॼी पई। खुदा जो नबी हेठि ज़मीन ते आयो। जिन्हनि सम्झो त असांजो नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ताला केतिरो टाइम वफ़ात करे विया, हाणे खुदा जो नबी ज़मीन ते आयो आहे। खुदा जो पाक नबी हिकिड़े ॾींहं
सलाम मुझे सही है सलाम सलाम सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बुलंद आवाज़ से की वजह हो रही बात भी सही सल्लल्लाहु अलैका या अल्लाह जो जलील कदर नबी हजरत ईसा अला नबीना अम्मा जे को दमिया हिकरे दी जो जावल्ला अदा कौम मरा आया मित्र में जाया बीबी साहबा के चवन लगा ओ बीबी साहबा हिकर हो जुल्म करे विधुई न तो जो अब्दुल न तो जी मायरी अल्लाह ताला हजरत बीबी मरियम के फरमाया तू न गला जा सुभान अल्लाह तू न गला जा फाशारत इलैहि इशारा कना देखो तुझे हंज में मारा तुझे हंज में तुझो प्यारो नबी हाय हाय इसका बोला नबी सुभान अल्लाह नरो बाबा हिकड़े दी जो जावाला माजी गोदा में इशारा किया फाशारत इलैहि इशारो कना इशारो कर तुझो कमा तुझे गोदा में जवाब दे नबी जो कमा अरे आए को सीता में जो हिकड़े दी जो बाल कल है हां